नाज़रीन, सिंध हाई कोर्ट में सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सब्जेक्ट स्पेशलिस्ट रियाज़ी लिखत वारे इम्तिहान में नतीजन जूं 2 लिस्टियूं जारी करण ऐं मनपसंद उम्मीदवारनि खिलाफ़ दाख़िल दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। इन हवाले सां असां टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सलीम अला। जी सलीम, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, सिंध पब्लिक सर्विस कमीशन पारां सब्जेक्ट स्पेशलिस्ट रियाज़ी लिखत वारे इम्तिहान में नतीजन जूं 2 लिस्टूं जारी करण ऐं मनपसंद उम्मीदवारनि ख़िलाफ़ जेको आहे दाख़िल दरख़्वास्त ॿुधणी थी आहे। अदालत पारां सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे चेयरमैन खे तलब करण बावजूद चेयरमैन पेश न थियो। दिल जे दौरे जी रिपोर्ट जमा ईंदड़ ॿुधणी जेको आहे ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जे सेक्रेटरी जे ज़ाती हैसियत में तलब कयो वियो आहे। सब्जेक्ट स्पेशलिस्ट दरख़्वास्त गुज़ार जी ऑडियो ऐं वीडियो जेका रिकॉर्ड आहे वो पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। सिंध हाई कोर्ट जे जस्टिस मोहम्मद सलीम जेसर ऐं जस्टिस निसार अहमद ते मुश्तमिल डिवीज़नल बेंच में दरख़्वास्त गुज़ार मोहम्मद अवेज़ दानिश पंहिंजे वकील बैरिस्टर जवाद कुरैशी मार्फत दाख़िल करायल जेका दरख़्वास्त आहे मौक़िफ़ इख्तियार कयो त सब्जेक्ट स्पेशल रियाज़ी जे इम्तिहान जी लिस्ट हिक ॾींहं ते 2 जारी कयूं हुयूं। 14 अप्रैल ते जारी थियूं आहिनि। लिखत वारे इम्तिहान जी जेका लिस्ट आहे उहा 12 बजे सुबुह जो ऑनलाइन जारी करे उन में 50% पास जो नोटिफिकेशन जारी थियो, जॾहिं साॻी शाम ते 6 वॻे साॻी जेके लिस्ट आहे उनमें 5 जेको आहे 55 पास करण जो जेको आहे नोटिफिकेशन जारी कयो वियो। 12 मई ते इंटरव्यू वरिता विया। 18 मई ते 2025 ते इंटरव्यू नतीजनि जो ऐलान थियो। 2 उम्मीदवारनि जा जेके डोमिसाइल आहिनि उहे तब्दील किया विया। इशफाक ऐं ज़ैनब जा जेके शहरी डोमिसाइल हुआ इंटरव्यू में खेनि ॿाराड़ी जे डोमिसाइल ते पास कयो वियो। दरख़्वास्त गुज़ार जे वकील जो मौक़िफ़ इख्तियार कयो आहे। कमीशन जे चेयरमैन खे तलब कयो, उहो किथे आहे? अदालत जो पुछाणो जंहिं ते सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो चवणो त दिल जे दौरे सबबि हू पेश न आहे थियो। कमीशन जे चेयरमैन खे दिल जो दौरो या तकलीफ़ थी त कंहिं बि मीडिया ते रिपोर्ट न आहे थी। अदालत जो सेक्रेटरी खां पुछाणो अदालत जे रिमार्क्स आहिनि, अवाम माण्हुनि खां पैसा वठी पास कंदा त छो न सिंध जो मुस्तक़बिल दाव ते लॻंदो। हिकु असिस्टेंट कमिश्नर खे डिमार्केशन जी स्पेल नथी अचे। कहिड़ा माण्हू जेके भर्ती था कयो, माण्हुनि जो हक़ खाइण बंदि कयो। सिंध पब्लिक सर्विस कमीशन जो सेक्रेटरी दरख़्वास्त गुज़ार जी ऑडियो वीडियो रिकॉर्ड खणी ईंदड़ ॿुधणी ते पेश करियो। ॿुधणी जेका आहे उहा 23 अक्टूबर ताईं मुलतवी कई वई आहे। जी सलीम, महिरबानी अव्हां जी।